अस्सलाम वालेकुम साथियो, सारियुनि जो मौसमु आहे ऐं सारियुनि जो लाबारो थी चुको आहे। सारियुनि जा जेका ॻंढ आहिनि उहे तेरे जी सूरत में गॾु थी चुका आहिनि। अॼु थ्रेशर हले पई, जॾहिं असीं हिते मानी खणी वियासीं त पोइ मुंहिंजी दिलि चयो यार छो न हिकु यादगार वीडियो रिकॉर्ड कजे जेका बाद में 4-5 सालनि खां पोइ ॾिसिजे ऐं उन में यकीनन मज़ो हूंदो आहे जॾहिं 4-5 सालनि वारी या पुराणे दौर जी कोई बि वीडियो इंसानु ॾिसंदो आहे त उते हिकु ख़ुशी महसूसु कंदो आहे त यार हीउ वक़्तु केॾो न भलो हुयो। छो न उहो वक़्तु बि सुठो हुजे, लेकिन जेको बि गुज़िरियल वक़्तु हूंदो आहे उहो इंसान खे तमामु घणियूं जेको आहे सो उहे यादूं छॾे वेंदो आहे। उन में ख़ूबसूरत लम्हात छॾे वेंदो आहे। जॾहिं बि असां कोई पुराणो वीडियो असांजे साम्हूं ईंदो आहे या कोई अहिड़ी शइ अची वेंदी आहे जेका पुराणी हूंदी आहे कुझु साल पुराणी, त उन में असांखे मौजूदा वक़्त खां घणो लुत्फ़ु महसूसु थींदो आहे, मज़ो ईंदो आहे त यार हीउ वक़्तु ॾाढो भलो हुयो। अलाह ताला हर कंहिंजो जेको ईंदड़ वक़्तु आहे उहो सुठो नमूने सां आणे ऐं बहितरीनु वक़्तु हुजे। ही गाज़ी प्यार आहे जेको देरा ॾेखारे रहियो आहे। दोस्तो हीअ वीडियो इन ख़्याल में मूं रिकॉर्ड कई त कुझु साल बाद में ही ॾिसबो ऐं हिन खे ॾिसी दिलि खे सुकूनु वठिबो। इन जे लाइ इन ख़्याल में मूं ही वीडियो रिकॉर्ड कई। दोस्तनि जी जेको आहे सो ही संगत मोहम्मद आलिम प्यार बीठो आहे, हेठां शेर मोहम्मद वेठो आहे ऐं ही फिदा हुसैन प्यार आहे जेको मुठ मथां मुठ थ्रेशर खे हणा लाथियूं बीठो आहे। ही थ्रेशर सारियुनि जो जेको आहे बसि इहो यकीनन सिंध वासियुनि खे जेके सिंध में रहनि था या पंजाब में जेके हारी आहिनि दोस्त, उन्हनि खे त ख़बर हूंदी ही छा आहे, लेकिन जेके शहरनि में माण्हू रहनि था जिन ही शयूं ॾिठियूं न आहिनि उन्हनि खे ॾिसी ॾाढो मज़ो ईंदो आहे। चवंदा आहिनि त यार ही कहिड़ी बला आहे जेका हले थी, हीअ छा पटा हलनि था, अलाए छा छा हले थो, ही छा हिन में विझनि था, होॾां छा थो निकिरे, हेॾां छा थो निकिरे। माण्हू गौर सां ॾिसंदा आहिनि, उन्हनि खे ख़बर आहे ही सारियूं आहिनि, चांवर हिन मां निकिरंदा आहिनि, लेकिन माण्हुनि खे, उन्हनि माण्हुनि खे, शहर वारे माण्हुनि खे, वॾनि शहरनि में किथे किथे मूं अक्सर ॾिठो आहे त उन्हनि खे इन शइ जी का बि ख़बर न आहे हूंदी। बसि उन्हनि वटि चांवर, निकितल चांवर या त वरी जेके राइस मिलुनि वारा चांवर आहिनि उहे ई पहुचंदा आहिनि। ही चांवर जेका आहिनि सो इहे असां खणी आया आहियूं, ही मानी खाइनि था संगत, ऐं मां जेको आहियां सो वीडियो रिकॉर्ड करण में मसरूफ़ आहियां हिननि दोस्तनि जी। ही हाकिम महर वेठो आहे ऐं साम्हूं ही बख़्शो प्यार आहे जेको नानी बणे वेठो आहे, मानी हलाए थो सभिनी दोस्तनि खे संगत खे खाराए थो पियो। सो दोस्तो ॻाल्हि पिया कईसूं त शहर वारे माण्हुनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त ही थ्रेशर बि का हूंदी आहे ऐं चांवर हीअं निकिरंदा आहिनि, हारी हीअं कंदा आहिनि। जेके राहक आहिनि, जेके किसान आहिनि, जेके ज़मींदार आहिनि, उन्हनि जा देरा सारियुनि जा हीअं निकिरंदा आहिनि, ही हेॾा चांवर निकिरंदो आहे। इन करे अॼु सोचियोसीं त वीडियो रिकॉर्ड कजे। ही गाज़ी ख़ान प्यार आहे जंहिं मूंखे चयो दादा मां टेक्ट खे अॻिते कयां थो ऐं मुंहिंजी बि थोरी यादगार वीडियो रिकॉर्ड करे छॾियो। इन करे हू सफ़ा एक्शन में वेठो आहे, टेक्ट खे कपिड़ो बि हणे थो, अॻिते बि करे थो ऐं उनजी बि वीडियो रिकॉर्ड कईसूं। हेॾां ही ॿियो संगत आहे, ही बोरटा खणनि था, ही शेर मोहम्मद प्यार आहे जेको सफ़ा मस्तु लॻो वेठो आहे, खिले थो। त दोस्तो यानी पुराणी वीडियो जेका आहे सो ॾाढी मज़ेदार हूंदी आहे, उनखे ॾिसी माण्हू खे ॾाढो लुत्फ़ु महसूसु थींदो आहे, मज़ो ईंदो आहे। मूं जॾहिं बि पुराणियूं कोई वीडियोज़ रिकॉर्ड कयूं आहिनि अॼु खां 4, 5, 8 साल पहिरियों, उहो हींअर जॾहिं मां ॾिसां थो त मूंखे ॾाढो मज़ो अचे थो ऐं सोचां थो त यार हीउ वक़्तु तमामु भलो हुयो। हालांकि अलाह जे फज़ल सां वक़्तु ईंदड़ वक़्तु बि सुठो हूंदो आहे, लेकिन पुराणो वक़्तु ॾाढो यादगार वक़्तु हूंदो आहे ऐं सुठो वक़्तु हूंदो आहे। हीउ वंगार आहे ऐं हिन में दोस्त लॻा पिया आहिनि, कोई ॻंढो चाढ़ण ते आहे, कोई थ्रेशर वारे उन मुठ वारे दोस्त खे पहुचाए थो ॾे, कोई ॻंढो खणाए थो। शमन आहे जेको पंहिंजो पुटु मारियो बीठो आहे ऐं उहो वीडियो रिकॉर्डिंग खां जेको आहे सो इनकारी आहे, चए थो त मुंहिंजो वीडियो रिकॉर्ड न कयो। ही फिदा हुसैन प्यार आहे मुठ ते ऐं मथां
पप्पू ख़ान पयार बि बीठो आहे थ्रेशर ते, जेको हमराह खे ॻंढो खोले ॾियण जी जेका आहे सा ड्यूटी सरअंजाम ॾेई रहियो आहे। जॾहिं पप्पू ख़ान वटि ॻंढो पहुचे थो त हू हुनखे जेको आहे सो ॻंढो खोले ऐं फिदा हुसैन पयार जे लाइ आसानी पैदा करे थो। कुझु दोस्तनि जी इहा फरमाइश हूंदी आहे त असांजो वीडियो रिकॉर्ड थिए, लेकिन घणा माण्हू चाहींदा आहिनि त असांजी वीडियो रिकॉर्ड न थिए। उन्हनि माण्हुनि मंझां हिकिड़ो शमन पयार बि आहे, ही दादन ख़ान पयार आहे ऐं ही शेर मोहम्मद पयार आहे, जेके मानी खाइण में मसरूफ़ आहिनि। ऐं हेॾां कुझु ॿिया बि दोस्त आहिनि, अलीगुल पयार वेठो आहे ऐं ही पंहिंजो आसिफ़ अली आहे, बशकियो पयार बि हाणे मानी खाइण में मसरूफ़ आहे। हेॾां हिकिड़ो शेख आहे दोस्त असांजो अरबेलो नाले सां शेख आहे, इहो बि हिते मानी खाए थो, वंगार में आयो आहे। ऐं ही अमजद ख़ान पयार आहे। दोस्तो ही ॾाढी यादगार वीडियो हूंदी, इनशाअल्लाह जॾहिं बि ईंदड़ वक़्त में अल्लाह कंदो त ही ॾिसंदासीं। अल्लाह ताला असांजी ज़िंदगियूं सेहत ऐं तंदुरुस्ती सलामती रखे। इनशाअल्लाह ॾिसी करे हिनखे ॾाढो मज़ो वठंदासीं, इन करे ही वीडियो रिकॉर्ड कई आहे। ही ॾाढो मज़ेदार लम्हो हूंदो आहे जॾहिं पुराणी वीडियो असां ॾिसंदा आहियूं, तॾहिं माण्हू खे महसूसु थींदो आहे त यार उहो दौरु केॾो न भलो दौरु हुयो। ही ट्रैक्टर आहे, थ्रेशर मुंहिंजी ख़्याल में त आहे अलाह जे वायो मार जी जेका हले थी। ही खूह ते बीठा आहियूं असां, खूह करे पंहिंजे इलाइक़े खे सॾींदा आहियूं ऐं उते पुराणे ज़माने जा खूह हुया ऐं उन्हनि जे नाले ते जेको आहे सो इलाइक़ा असांजा रखियल आहिनि। जहिड़ो कराचीअ में इलाइक़ा मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इलाइक़नि जा नाला आहिनि, ईअं ई असांजे ॻोठनि ऐं देहातनि में बि सिस्टम असांजो अहिड़ो ई आहे त असां बि पंहिंजनि इलाइक़नि जा नाला ईअं रखंदा आहियूं, जीअं हिनखे खूह चवंदा आहियूं। सो ईअं काफ़ी सारा नाला आहिनि। त दोस्तो ही मुंहिंजे लाइ हिकु बहितरीनु वीडियो थी वई ऐं यादगार शइ थी वई, ऐं मां यूट्यूब ते अव्हांखे ॾेखारण जे लाइ बि इहा रखां थो ऐं उमेद त अव्हांखे बि इहा वीडियो पसंदि ईंदी ऐं वारी वारीअ सां मां पाण बि ॾिसंदुसि, छो त हिन में मुंहिंजी पंहिंजी शकल बि आहे। ॾिसो था त ही सफ़ा टोपी पासीरी लॻी पई आहे ऐं मां पाण खे बि रिकॉर्ड कयो आहे हिन में। सो ॾाढो मज़ो आयो दोस्तो, वरी मिलंदासीं इनशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़।